मदीने वारे मीर फरमायो त पंहिंजे घरनि खे कब्रस्तान बनायो। पाण करीम ने फरमायो जे घर में कुरान नथो पढ़ियो वञे बैतुल ख़िबरान हुजूर फरमाए घर वीरान यो कब्रस्तान जे मिसरा। मदीने वारे मीर फरमायो अल्लाह जे कुरान जी तिलावत फरमायो। किताब जो नालो उम्दतुल कारी शरह सही बुखारी जुल्द नंबर 8 सफ़ो नंबर 22। उन किताब जे अंदर लिखियो पियो त पाण करीम अलैहि सलाम जंग उसर में हुआ, जंग तबूक में हुआ। अल्लाह महबूब ते वही नाज़िल फरमाई ऐं मुंहिंजे हबीब मदीने में फलाणो सहाबी वफ़ात करे वियो, तव्हां हुनजी जनाज़ा नमाज़ पढ़ायो। पाण करीम जबरील खे चयो जबरील मदीने में ॿिया सहाबी जनाज़ा नमाज़ पढ़ण वारा वेठा आहिनि। जबरील अर्ज़ कयो अल्लाह जो हुक्म थियो आहे रफ़ सरीरहू अल्लाह जे हबीब ऐं मदीने मां जनाज़ो खणी दो अचां। जनाज़े नमाज़ तो अल्लाह जो नबी पढ़ा। बुखारी शरीफ जे शरह में उम्दतुल कारी शरह सही बुखारी जुल्द नंबर 8 सफ़ो नंबर 22 उन में हदीस लिखी पई आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनाज़ा नमाज़ सहाबी जी 4 तकबीर अल्लाह पढ़ाई, नमाज़ पढ़ाए, सलाम पढ़ायो। सलाम पढ़ाई त माण्हू मर्दनि जे जनाज़े खां बाद में ॾिसनि त पोयां ॿ सफ़ू लॻियूं पयूं आहिनि। ॿ सफ़ू नूरानी मलाइकनि जो, हिकिड़ी सफ़ मलाइकनि जी, ॿी सफ़ मलाइकनि जी। पाण करीम फरमाए जबरील हे छा जूं सफ़ू आहिनि? हज़रत जबरील अर्ज़ कयो अल्लाह जे हबीब हे मलाइक इन जे करे आया ही सहाबी सूरत कुल हुवल्लाहु अहद सां मोहब्बत कंदो आहे। ये हिकड़ी सूरत सां मोहब्बत कई। उनजे जनाज़े में एतिरा मुंहिंजे क़ुरान जा 30 सिपारा पढ़िया। उनजे जनाज़े में घणा मलाइक ईंदा।